साईं मसूद साहिब, सभ खां पहिरियां त अव्हां खां इहो पुछणु चाहींदुसि त रोज़ो पाण रखंदा आहियूं, पर रोज़े जो असल मक़सदु छा आहे, इन जो फ़ाइदो छा आहे, इन जे बारे में आउं चाहींदुसि थोरो गुफ़्तगू करियो प्लीज़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त अव्हां जेको अॼु जो मौज़ू रखियो आहे तमामु बहितरीन मौज़ू रखियो आहे त रोज़े जो मक़सदु छा आहे। अॼु जी सोसाइटी, अॼु जे मुस्लमान रोज़े जे मक़सद खे सिर्फ़ु इहो सम्झो आहे त सुबुह जो सेहरी जे वक़्तु उथणो आहे, खाई पी करे पेट भरे करे ऐं बाद में सुम्हणो आहे, वरी इफ़्तार जे वक़्तु उथी करे ऐं असांखे रोज़ो इफ़्तार करणो आहे। असां रोज़े जो हक़ अदा करे छॾियो, जॾहिं त ईअं न आहे। रब तबारक व तआला जल्ल जलालहू व जल्ल शानहू हज़रत नबी अकरम नूर मुजस्सिम शफ़ी उम्मम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रोज़े जो असल मक़सद बयान फरमाईंदे फरमायो त रोज़े जो असल मक़सद आहे तक़वा। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। ए ईमान वारो, अव्हां जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि जीअं अव्हां खां पहिरियनि ते रोज़ा फ़र्ज़ कया विया हुआ, तां जो अव्हां तक़वा वारा परहेज़गार बणिजो। क़ुरान करीम जी आयत जे लफ़्ज़नि ॾे तवज्जो फरमाइजो। या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो। जॾहिं असां कंहिं ख़ासि माण्हू खे, मख़सूस माण्हू खे पाण ॾांहुं मुख़ातिब कंदा आहियूं त पोइ उनखे जॾहिं सॾु कंदा आहियूं, तवज्जो ॾियाराईंदा आहियूं, मुतवज्जो कंदा आहियूं त उनखे उनजो नालो ॾेई करे ओ फिलाणा। रब तबारक व तआला पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में फरमाए थो, ए ईमान वारो, अव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि, ईमान वारनि ते रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि। ऐं अॻिते रब तबारक व तआला फरमाए थो, अव्हां खां पहिरियनि ते बि रोज़ा फ़र्ज़ हुआ, तां जो अव्हां तक़वा वारा बणिजो, यानी अव्हां जे अंदरि परहेज़गारी बणिजे, अव्हां जे अंदरि ख़ौफ़े ख़ुदा पैदा थिए, अव्हां जे अंदरि अल्लाह जी मुहब्बत पैदा थिए ऐं अव्हां जे दिलनि जे अंदरि गुनाहनि खां नफ़रत पैदा थिए। ऐं हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रवायत आहे, नबी पाक साहिब उलाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त रोज़ो ढाल आहे। जी मिसाल तौर ते कोई जिहाद जो वक़्तु हूंदो आहे, जंग जो वक़्तु हूंदो आहे, त पंहिंजे दिफ़ा जे लाइ, पंहिंजे बचाव जे लाइ असां ढाल जो इस्तेमालु कंदा आहियूं, तांजो जेको असांजो दुश्मन असां ते तीर तरारूं तलवारूं हणी रहियो आहे, उन खां असां पंहिंजो दिफ़ा करे सघूं, बची सघूं, ऐं उहा ढाल ॾींदा आहियूं ऐं उहा ढाल उन तीरनि तलवारुनि खां असांखे बचाईंदी आहे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रोज़ो ढाल आहे। छाखां ढाल आहे? रोज़ो ढाल आहे गुनाहनि खां। यानी जॾहिं कोई माण्हू गुनाह करे थो ऐं उन गुनाह जे सबब उन जो ठिकाणो जहन्नुम आहे, ऐं जॾहिं उहो माण्हू गुनाहनि खां पाण खे बचाए थो त रब तबारक व तआला उन खे जहन्नुम खां छुटकारो अता फरमाए थो। यानी जॾहिं माण्हू रोज़ो रखे थो त पंहिंजो पाण खे गुनाहनि खां परे रखे थो, गुनाहनि खां बचाए रखे थो, ऐं हू गुनाहनि जे वेझो वेंदे बि रुकिजी वञे थो, ऐं उन जे अंदरि जॾहिं हू गुनाहनि खां पाण खे बचाए रखे थो त उन जे अंदरि तक़वा पैदा थिए थी।